अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाल आबड़ो। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। मुल्क में कोरोना वायरस जा केस वधण सबब सॼे मुल्क में बैनल सूबाई पब्लिक ट्रांसपोर्ट हफ़्ते में 2 ॾींहं बंद करण जो नोटिफिकेशन जारी। एनसीओसी पारां जारी कयल नोटिफिकेशन में चयो आहे त बैनल सूबाई पब्लिक ट्रांसपोर्ट छंछर ऐं आचर ते बंद रहंदी। सेनेट में अपोजिशन 2 हिस्सनि में विरहाइजी वई। नवाज़ लीग जे सेनेटर आज़म नज़ीर तारड़ खे अलॻि अपोजिशन बेंचूं अलाट करण जी घुर करे छॾी। सेनेट में गुझियूं कैमराऊं लॻाइण वारे मामले जी जांच कराइण जो बि मुतालबो। आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त यूसुफ रज़ा गिलानी खे अपोजिशन लीडर बणाइण लाइ 5 तोहफ़ा उमाणिया विया। नून लीग सेनेटर जे बयान ते यूसुफ रज़ा गिलानी जे हामी सेनेटर्स जो एहतिजाज, बीएपी सेनेटर्स खे तोहफ़ो छॾण ते हुकूमती मेंबर्स जो बि गौड़। दिलावर ख़ान ग्रुप ऐवान मां वॉकआउट करे वियो। इन साल इम्तिहाननि खां सवाइ शागिर्दनि खे प्रमोट न कयो वेंदो। स्टीयरिंग कमेटी जी अक्सरियत स्कूल बंदि करण जी तजवीज़ ॾिनी। ख़ानगी स्कूल सिंध हुकूमत जी मजबूरी खे सम्झनि, बैनल सूबाई ट्रांसपोर्ट ऐं हवाई सफ़र खे बि बंदि कयो वञे। ॿियनि सूबनि जी भेट में सिंध में पाबंदियूं घटि आहिनि। तालीम वारे वज़ीर सईद गनी जी प्रेस कॉन्फ्रेंस। कंधरा बाईपास ते अणॼातल हथियारबंदनि हिक शख़्स खे कुहाड़ियुनि जा वार करे क़त्ल करे छॾियो। मक़तूल जी सुञाणप सांगी वासी बादल जतोई तौर थी। काज़ी अहमद लॻ खोसा बिरादरी जी 2 धुरियुनि में पुराणे तकरार ॿीहर कर खयो। हथियारबंदनि हथां नौजवान इमाम बख्श खोसो मारिजी वियो। मीरपुर ख़ासि भरिसां झलोरी वाह मां नारीअ जो लाश हथायो। 2 ॾींहं अॻु गुम थी वियल नाज़मा ख़ासकेली जो लाश हथायो। घोड़की पुलिस ओरताणे आवाज़ ते हिरकिजी कचे ॾांहुं वेंदड़ टंडो अलैयार वासी 2 ॼणनि खे अगवा थियण खां बचाए वरितो। अगवा थियण खां बची वियलनि में इरफान कमराणी ऐं अली अकरम शीदी शामिल। सिंध में कणक जो बंपर फसल लहण बावजूद सरकार पारां कणक जा ख़रीदारी मर्कज़ न खुलिया ऐं नई आबादगारनि खे बारदानो मिली सघियो। आबादगार सस्ते अघ ते कणक विकिरो करण ते मजबूर। आबादगारनि पारां बिना देर ख़रीदारी मर्कज़ खोलण जो मुतालबो। ऐं सिंध में रोलू ऐं चितन कुतनि जो आज़ार ख़त्म न थियो। सरहद में रोलू कुते पीरसन औरत खे रतोरत करे छॾियो। वीडियो वायरल। कंबर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में रोलू कुतनि 3 ॿारनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। मिठी वेझो ॾीपलो वारे इलाइक़े में रोलू कुते हिक ॿार खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो।